नाज़रीन, मीरपुर बठोरो खां अली अकबर बुकेरो जी रिपोर्ट मूजिब अवामी तहरीक पारां प्रेस क्लब सूफ़ी शाहनाज जे नई चूंडियल बॉडी के प्रेस क्लब में अजाणू ॾेई अजरकनि जा तोहफ़ा पेश करे मुबारकूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते मरकज़ी अॻवान अली मोहम्मद परवेज़ मेमन, ज़िले अॻवान सागर मजीद परियाड़, अज़ीज़ मेमन, नवाज़ ॾेथो, सहाफ़ीन सरपरस्त हाजी बाबू खैरपुरी, सदर मुख्तियार ज़हूर, सीनियर नायब सदर नज़ीर अहमद लाशारी, जनरल सेक्रेटरी हाजी मूसा खटी, कादर खासकेली, कासम रंगरेज़, शुकोत सूमरो ऐं आकाश ज़हूर ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़ीन सदाईं मज़लूमनि जो आवाज़ बणिजी ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो आहे। हर दौर में सच लिखण ऐं चवणु ॾाढो ॾुखियो ऐं अडंगो कमु बणिजी वियो आहे, जंहिंजे सबबु सचनि सहाफ़ीन खे हमेशह तकलीफ़ुनि मां गुज़रणो पियो आहे। हुननि वधीक चयो त असां बठोरे जे सहाफ़ीन खे जस्ता ॾियूं जिन पंहिंजे सहाफ़ती ज़िम्मेवारियूं वॾी ईमानदारी सां ऐं हौसले सां अदा कयूं आहिनि। हुननि चयो त अवामी तहरीक सहाफ़ीन सां हर मरहले ऐं हर मसइले ते ताईं गॾु हुई ऐं गॾु रहंदी ऐं असांखे उमेदु आहे त असांजा सहाफ़ी अॻु खां अॻु बि वारा थी सच ऐं हक़ लिखंदा रहंदा।